नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंदुकोट मां ख़बर ॾींदा हलूं त कंदुकोट में अवामी वर्कर्स पार्टी ज़िले कश्मीर पारां क़बीलाई तकरार ऐं कारोकारी जे आड़ में इंसानी जाननि जी ज़ाया करण ऐं बदअमनी जे ख़िलाफ़ ज़िले सेक्रेटरी अब्दुल हमीद खोसो, महबूब जाखराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अवामी वर्कर पार्टी ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई है। अॻुवाण ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 20 सालनि खां क़बीलाई तकरार ज़िले में हलंदड़ आहे। हज़ारे जानियूं ज़ाया थियण सां गॾु ॿारनि जो तालीम मुतासिर थियो आहे। सभई इंसान बेघर थी विया आहिनि। रियासत ऐं इदारा अॼु ॾींहुं ताईं कुझु बि अमली तौरु कमु करण में नाकाम थी विया आहिनि। गॾोगॾु कारोकारी जहिड़े ख़ुदि अमल ज़रिए साल दौरान 90 नियाणियूं क़त्ल थी चुकियूं आहिनि। पुलिस ऐं सरदार क़बीलाई तकरार कारोकारी खे कारोबार बणाए बदअमनी खे फ़रोग़ ॾियनि पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।